أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم من عمل صالحا من ذكر أو أنثى وهو مؤمن فلنحيينه حياة طيبة ولنجزينهم أجرهم بأحسن ما كانوا يعملون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझा मोहतरम दोस्तों भाइर अज जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फजीलत तुलबाए इज़ाम असांजे हिन ॻोठ वारनि जे ऐं मदरसे वारनि जे ज़ेर इंतज़ाम थी रहियो आहे जंहिंमें तव्हां असां सभु शरीक थिया आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जे हाज़िरी खे हिन अचण खे हिन वेहण खे मंज़ूर ऐं मबरूर फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला खां हीअ बि दुआ आहे त अल्लाह ताला असांजे इन्हनि नौनिहालनि जे इल्म में अमल में उम्र में बरकत अता फरमाए जन इदारनि में मुसलमाननि जा बचड़ा क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम हासिल करे रहिया आहिनि अल्लाह से उन्हनि इदारनि खे बि ता क़यामत आबाद फरमाए अज़ीज़ो इहे दीनी इदारा आहिनि जन दीनी इदारनि जे तुफ़ेले जन जे वसीले जन इदारनि जे मरहूने मिन्नत तव्हां असां ताईं अल्लाह जे रसूल जो फरमान पहुचे थो ऐं तव्हां असां अल्लाह जे अहकामात ते हलूं था अल्लाह जे फ़राइज़ जी अदायगी कयूं था ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत खां उन जे तरीक़े खां उसवा हसन खां असांखे मालूमात मिले थी ऐं उन ते हज़ूर जो उम्मती उसवा हसन ते अमल करे ऐं पंहिंजे रब साईं खे राज़ी करे दुनिया में जो निकिरे थो इहो सभु असांखे इन्हनि इदारनि जे वसीले सां इदारनि जे ज़रिए सां इहा शइ मिले थी अकाबिरीन उलमाए देवबंद जो असांजे मथां एहसान जो असांजे हिन बरे सगीर जे अंदर हिंदुस्तान जे अंदर जॾहिं गॾियल मुल्क हुयो हिंदुस्तान पाकिस्तान त असांजे हिन मुल्क में अकाबिरीन उलमाए देवबंद जी ख़िदमत ऐं महिनत जो अॼु असांजे अल्हम्दुलिल्लाह मुल्क जे कुंड कुर्श में झंग झर में शहरनि में ॿाहिरियालनि में क़ुरान जा मदरसा नियाणियूं बि पढ़नि थियूं नींगरड़ा बि पढ़नि था आलम भी बणजनि था आलमियात भी बणजनि थियूं हाफ़िज़ भी बणजनि था हाफ़िज़ात भी बणजनि थियूं या सभु उलमा जी महिनत आहे अज़ीज़ो जेकॾहिं इहे इदारा न हुजनि असांखे ख़ुदावंदे क़ुद्दूस जी तालीम न हुजे त तव्हां असांखे पीउ माउ जे अदब एहतराम जी बि ख़बर कान पवंदी बच्चनि जो कहिड़ो हक़ आहे असांजे मथां पाड़े जो कहिड़ो हक़ आहे ऐं असांखे करणो छा आहे दुनिया जे अंदरि हैवानियत मां कढी करे इंसानियत में आणण वारा इहे मदरसा आहिनि असांखे अल्लाह तबारक व तआला बुनियादी तालीम जेका इंसान खे उहा क़ुरान वारी अता फरमाए ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह साईं हुकुम फरमायो पाण फरमायो त मूंखे रब साईं हुकुम कयो आहे जो उमिरतु अन अतलु अल क़ुरान मूंखे हुकुम कयो वियो आहे जो मां तव्हांखे क़ुरान पढ़ी ॿुधायां इहो क़ुरान पैगंबर पाक जे क़ल्ब अथर ते नाज़िल थियो ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम साहबा खे इहो क़ुरान सबकन असहाब सुफ़ा खे पढ़ायो ऐं अल्हम्दुलिल्लाह साहबे किराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमाइन
पैगंबर साईं जा सवा सिधा शागिर्द हुया ऐं उन्हनि बि वरी पंहिंजा शागिर्द पैदा कया, उन्हनि जे शागिर्दनि पंहिंजा शागिर्द पैदा कया। अॼु तव्हां असां वटि हिन ॻोठड़े में बि क़ुर बाक़ाइदा उहो ई पढ़ियो वञे थो। अॼु असांजो 8, 9, 10 सालनि जो ॿार उन जे ज़ुबान में बि उहे ई अल्फाज़ निकिरनि था जेके पाक पैगंबर जे ज़ुबान मुबारक में 1400 साल अॻु में निकिता। इहा आहे उलमा जी मेहनत, सहाबे किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जी मेहनत। पाण हज़ूर जन साहबा खे फरमायो त बल्लिगू अन्नी वलो आया। जॾहिं हजतुल विदा जे मौके ते पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम अरफात जे मैदान में ख़ुतबो ॾियनि पिया, 1.25 लाख साहबा हज़ूर जो ख़ुतबो ॿुधनि पिया। उते हज़ूर जन फरमायो त मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे पोयनि उम्मतनि ताईं हिकिड़ी आयत हुजे क़ुर जी या हदीस हुजे उहा ॿुधाइजो। ऐं साहबा उन खां बाद में दुनिया जे कुंड कुर्श में पखिड़िजी विया। अफ्रीका में, हेॾे हिंदुस्तान में, काबुल कंधार में, पूरे कुरे अर्ज़ ते साहबा पखिड़िजी विया। हिन वक़्तु कुल टोटल मदीने पाक में जेके कब्रूं आहिनि साहबा जूं कुल 10,000 आहिनि। 1.25 लाख साहबा काथे काथे 10,000 कब्रूं उते महिनत कयूं। अॼु तव्हां असां ताईं क़ुर अॼु असां ताईं आसानी सां पहुचे थो पियो। अल्लाह तबारक व तआला इन क़ुर पाक जे लाइ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो, ऐं नबी दुनिया वारनि खे चओ कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह। चवनि त ही अथव क़ुर, ही अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ सॾियां थो पियो। अज़ीज़ो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन ऐं खुलफाए उम्मत ऐं उलमाए उम्मत उन्हनि पंहिंजी कोशिश सां अल्हम्दुलिल्लाह झंग झर में क़ुर जी तालीम आम कयूं। जो अॼु तव्हां असां बि पंहिंजे घरनि में अमड़ियूं न्याणियूं बि असांजूं क़ुर पढ़नि थियूं, तव्हां असां बि क़ुर पाक पढ़ूं था पिया। इहा ई क़ुर जी तालीम आहे जेका असांखे दुनिया में रहण जो सलीक़ो सेखारे थी पई, अख़लाक़ हमीदा जो सबक़ ॾिए थी, नज़रियो ऐं फ़िक्र ॾिए थी पई, ऐं अक़ीदे जो सबक़, ऐं असांखे आमाल जो सबक़। ही अमल भलो अथव, ही ख़राब अथव, हिंदे हेॾे वेंदो त ही असहाबुल यमीन जा कम हे अथव, असहाबु शिमाल जा कम ही अथव, ही ख़ैरुल बरियह जा कम आहिनि, हे शरुल बरियह जा कम आहिनि, ही भला कम आहिनि, ही ख़राब कम आहिनि, हे जन्नत जो रस्तो, ही जहन्नम जो रस्तो, हे रहमान जो रस्तो, हे शैतान जो रस्तो। ईअं अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हदैनाहु नजदैन, असां इंसान खे ॿिन्ही रस्तनि खां आगाह करे छॾियोसीं। फ़अलहमहा फुजूरहा व तक़वाहा, नेकियूं बि बुरायूं बि उहे सभु कम साम्हूं करे तव्हांखे अल्लाह ताला ॿुधाए थो त असां तव्हांखे आगाह कयोसीं त बानो ही बुछड़ा कम अथव, ही भला कम अथव, ही हलाल अथव, ही हराम अथव, ही तव्हांजो हक़ आहे, ही तव्हांजो हक़ न आहे। लिहाज़ा अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे माज़ी जे हालात खां बि क़ुर पाक जे ज़रिए आगाह कयो त तव्हां खां अॻु में जेके इंसान धरतीअ ते आबाद हुया, क़ौम नूह ॾिसो, क़ौम लूत ॾिसो, क़ौम हूद, क़ौम सालेह, क़ौम शुएब ॾिसो, ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जो फिरौन ॾिसो। जन अंबिया खे पुठी ॾिनी, ख़ुदाई तालीम खे न मञियो। अल्लाह ताला फरमाए थो फ़ातबिरू या उलिल अबसार, तव्हां ॾिठो उन्हनि जो हशर छा थियो, कअल्लम यगनो फिया, ॼण त दुनिया में आया ई कोन हुया। ईअं असां उन्हनि खे नेस्त नाबूद करे छॾियोसीं। पोइ अल्लाह ताला हिन नबीअ जे उम्मत खे तव्हां असांखे चवे थो पियो त अकुल वारो तव्हां हितां इबरत हासिल कयो, तव्हां हितां इबरत हासिल कयो त जन न मञियो उन्हनि जो अंजाम छा थियो। उहे केॾे ख़ुदा जे कहर हेठि अची विया, ख़ुदा उनखे नेस्त नाबूद करे छॾियो। एॾा माण्हू कदावर, ताक़तवर, पैसे वारा, हसीन जमील जो अल्लती लम युख़लक़ मिस्लुहा फिल बिलाद, अल्लाह फरमाए थो अहिड़ा वरी पैदा ई कोन कया विया आहिनि शहरनि में। एॾा वॾा ताक़तवर ऐं कदावर माण्हू हुया, एॾे वॾे दौलतमंद माण्हू हुया, पर जॾहिं ख़ुदा जे फरमान खे पुठी ॾिनऊं, अंबिया जी तकज़ीब कयूं, अल्लाह जी नाफ़रमानी कयूं, त ख़ुदा उनखे सिफ़े हस्ती तां मिटाए छॾियो। असांखे सबक़ ख़ुदा ॾिए थो पियो त तव्हां ॾे बि असां शरीयत मोकिली आहे, तव्हां ॾे बि नबी मोकिलियो आहे, तव्हांखे बि पैगाम ॾिनो आहे, मता तव्हां बि मां अल्लाह जे फरमान खे पुठी ॾियो। पोइ जन पुठी ॾिनी ई उन्हनि जो अंजाम ॾिसो। क़ुर अक़वाम आलम जे तारीख़ सां भरियो पियो आहे। अल्लाह असांजे मथां इहो एॾो वॾो अहसान कयो जो असांखे पुराणे दौर में जेके अॻु में थी गुज़रिया उन दौर जे उन्हनि माण्हुनि जे तबाहीअ जो तज़किरो करे असांखे आगाह करे थो त तव्हां ईअं न कजो,
तव्हां ईअं न कजो जेकॾहिं तव्हां बि ईअं कंदो त पोइ उन्हनि जो हाशर ॾिसो पोइ तव्हां सां बि ईअं ई थींदो तव्हां सां बि घटि न थींदो हिकु त अलाह से असांखे क़ुर पाक जे ज़रिए उन माज़ी जे हालात खां आगाह कयो जो असां ते एहसान कयईं ऐं ॿिए नंबर में अलाह तबारक व तआला क़ुर पाक में असांखे मुस्तक़बिल खां आगाह करे थो क़यामत जे ॾियारे मैदान हशर में अलाह तबारक व तआला फरमाए थो जॾहिं इंसान क़बरनि मंझां उथंदा फरमाई यौम तब्यज़ु वुजूह व तस्वदु वुजूह हिकिड़ा अहिड़ा हूंदा जंहिंजा मुंहं कारा हूंदा जीअं क़बरनि मां उथंदा कारा मुंहं हूंदा हिकिड़ा अहिड़ा हूंदा जंहिंजा मुंहं अछा हूंदा उहा जेका क़ल्ब में कुफ्र जी स्याही हिन जे दिलि में पई हुई अलाह खे न मञियो क़ुर खे न मञियो नबीअ खे न मञियो शरीयत मुतहरा खे न मञियो ख़ुदा जी ज़ात सां शरीक बणायूं अलाह जो इनकार कयूं इस्लाम जो इनकार कयूं कुफ्र में हलिया विया उन्हनि जी दिलि कारी थी पई कुफ्र जे करे क़यामत जे ॾींहुं जॾहिं उहे उथंदा त उहा दिलि वारी जेका स्याही उन जो परतो उन्हनि जे मुंहनि ते पवंदो जंहिंजे करे मुंहं कारा हूंदा ऐं मोमिन जो मुंहुं नूर सां मुनवर हूंदो छो त मोमिन हर ॻाल्हि खे मने पियो क़ुर जो इक़रारी आहे रसूल जो इक़रारी आहे ऐं क़ुर पाक जे वहय हुजण जो इक़रार थो करे ऐं अलाह जेके हाज़िरी जो इक़रार करे थो ऐं ख़ुदा जे वहदहु ला शरीक लहू ज़ात ते इक़रार करे थो त ख़ुदा अकेलो आहे पंहिंजे ज़ात में सिफ़ात में कमाल में कुवत में ताक़त में कुदरत में ख़ुदा अकेलो आहे ऐं मुश्किल कुशा बि उहो ई आहे हाजत रवा बि उहो ई आहे मरण खां पोइ ॿीहर उथणु बरहक़ आहे मीज़ान बरहक़ आहे जन्नत जहन्नम बरहक़ आहे अलाह जे हर ॻाल्हि जो इक़रार करे थो इन जी दिलि ईमान सां मुनवर थी पई क़यामत जे ॾींहुं जॾहिं इहो इंसान मोमिन उथंदो त उन जे दिलि वारो जेको रोशनाई वारो परतो उन जे मुंहं ते पवंदो जंहिंजे करे उनजो मुंहुं रोशन हूंदो हे सिज मथे बीठो आहे पर को आईनो खणी करे ओलड़ो तव्हांजे मुंहं में हणंदो त तव्हांजो मुंहुं बि चिमकंदो ऐं तव्हांखे सिज नज़र ईंदो अहिड़े नमूने सां उन मोमिन जी दिलि जी रोशनाई उन जे मुंहं ते पवंदी मुंहुं रोशन हूंदो काफ़िर जी दिलि जी स्याही उन जे मुंहं ते पवंदी जंहिंजे करे उनजो मुंहुं कारो हूंदो अलाह फरमाए थो इहो ॾींहुं अचण वारो इहो क़यामत जो ॾींहुं हशर जो ॾींहुं मैदान महशर थींदो क़बरनि मथां सभु उथंदा वलम नुक़ादिर मिनहुम अहदा कोई बि पोइते न रहंदो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इन इलैना इयाबहुम सुम्म इन अलैना हिसाबहुम तव्हांजो मोटण बि असां ॾे थींदो तव्हांजो हिसाब बि असां वटि थींदो लिहाज़ा ही क़ुर पाक अल्लाह तबारक व तआला असां ॾे मोकिलियो आहे जो असां हिन ते अमल कयूं हिन ते अमल कयूं हिन खे पढ़ूं अल्लाह तबारक व तआला फरमाए थो पोइ कसब तव्हांजे हथ में आहे अल्लाह फरमाए थो कसब तव्हांजे हथ में आहे ख़ालिक़ ख़ुदा है कासिब इंसान आहे हीअ अखि अलाह सां ई ॾिनी हिन में नज़र रब सां ई ॾिनी आहे पर हिन अख सां ॾिसण मुंहिंजो कमु आहे पोइ हिन अख सां सॼो ॾींहुं ड्रामा ॾिसूं असांजी मर्ज़ी क़ुर ॾिसूं असांजी मर्ज़ी पेर ख़ुदा ॾिना आहिनि ख़ालिक़ ॿियो न आहे ख़ालिक़ ख़ुदा आहे पेर उन ॾिना आहिनि पेरनि सां चोरी ते वञा मुंहिंजी मर्ज़ी आहे मस्जिद ॾे वञा मुंहिंजी मर्ज़ी आहे हथ ख़ुदा ॾिना आहिनि हथनि सां ख़िदमत कयां मुंहिंजी मर्ज़ी हथनि सां कंहिंखे ईज़ायां मुंहिंजी मर्ज़ी कसब मुंहिंजे हथ में आहे ख़ालिक़ ख़ुदा आहे कासिब बानो आहे इन जे करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो लहा मां कसबत वलैहा मक्तसबत बानो तव्हांखे नफ़ो बि पंहिंजे कसब जो मिलंदो नुक़सान बि पंहिंजे कसब जो खणंदो जेकॾहिं जन्नत मिली पंहिंजे कसब जे बदौलत अल्लाह ताला जन्नतनि खे जॾहिं जन्नत ॾींदो पोइ जन्नतनि खे चवंदो हेॾो मूंखे निहारियो पोइ सभई जन्नती ख़ुदा जे ज़ात ते मुतवजी थींदा पोइ अल्लाह ताला फरमाईंदुनि तिलकल जन्नतुल लती उरिस्तुमुहा बिमा कुंतुम तामलून इहा जन्नत जंहिंमें अॼु असां तव्हांखे रहायो अथसि जंहिंजो अॼु असां तव्हांखे वारिस बणायो अथसि इहा तव्हांखे अमल जे बदिले में मिली आहे जो तव्हां नेक कम करे आया नेक कमाई करे आया हो तव्हांजो कसब सही हुयो तव्हांजो अमल भलो हुयो अल्लाह ताला फरमाए थो मन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मन यामल मिस्काल ज़र्रतिन शरन यरा बानो ही दुनिया जी जाइ अमल जी जाइ आहे हिते बानो जेको बि अमल कंदो पोइ ज़र्रे बराबर कहीं नेकी जो तो खुदा ॾेखारींदुसि बुराई जो कहीं खुदा ॾेखारींदुसि पोइ रब साईं फरमाए थो कंहिंजे पुश्त जे मथां कंहिंखे निजात कोन मिलंदी कंहिंजे हुस्न जमाल ते कंहिंखे छुटकारो कोन मिलंदो कंहिंखे दौलत जे करे उनखे निजात कोन मिलंदी ख़ुदा वटि जेकॾहिं कंहिंखे इज़त मिलंदी त अमल जे बदौलत मिलंदी इन अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम
व अमवालिकुम हज़ूर जन फरमायो बेशक अल्लाह ताला तहां जे मालन दे नथो निहारे तहां जे मुहांडरन दे कोन थो निहारे वलाकि यंजुर इला अमालिकुम व क़ुलूबिकुम अल्लाह ताला तहां जे अमलन दे निहारे तो तहां जे दिलन दे निहारे तो पयो त हिन बाने जो अमल मुझे फरमान जे मुताबिक आहे या नाहे ऐं हिन बाने जे दिल में मुंहिंजी मोहब्बत आहे या नाहे मां अल्लाह जी वहदानियत हिन जे दिल में आहे या नाहे रब तबारक व तआला इन्ही शइ खे ॾिसंदो आहे दुआ कयो त अल्लाह ताला असांखे हिन दारुल अमल में नेक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए फरमाए मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा फहुव मुमिनुन फलनुहयियनहु हयातन तय्यबा अल्लाह ताला फरमाए थो तव्हां मुंहिंजो जेको बि नेक अमल करे थो पोइ मर्द आहे चाहे औरत आहे औरत ईमान जे हालत में मर्द बि ईमान जे हालत में मोमिन मर्द मोमिन यानी औरत आहे ईमान पुख्तो अथस अकीदो मजबूत अथस पोइ उन जो अमल जेको बि आहे अल्लाह ताला फरमाए थो उन अमल जे बदौलत असां उनखे पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदासीं उन जो अमल असां वटि क़बूल आहे ईमान बुनियादी शइ आहे ईमान बुनियाद अथव मुझे हजूर फरमायो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह जे ये लफ्ज़ चया तो खुदा को सवाइ ॿियो को मुश्किल कुशा कोने हाजत रवा कोने ॿुधण वारो कोने ॾिसण वारो कोने ऐं कोई बि असांजी खैर ऐं शर जो मालिक न आहे सिर्फ़ अल्लाह ई आहे माबूद बि उहो आहे मसजूद बि उहो आहे ऐं इबादत जे लाइक़ बि उहो ई आहे इहो ई बानो जेकॾहिं आख़िरी कलमा ज़ुबान ते इहे अथस कलमो पढ़े थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो ई जन्नत में हलियो वेंदो जंहिंजो आख़िरी कलाम इहो ला इलाहा इल्लल्लाह हूंदो अज़ीज़ो इहो कलमो बुनियादी आहे पोइ पाण फरमायूं त जेकॾहिं अमल में का कमी कोताही अथस बदकारी थी वई उन खां चोरी थी वई ऐं उन खां ॿिया के फहाशी उरियानी जा कम थी विया उन जी सज़ा काटे कलमे जे बदौलत आख़िरी छो त कलमो हुन पढ़ियो हुयो उन कलमे जे सदको आख़िरी टिकाणो उन जो जन्नत ज़रूर थींदो दुआ कयो त अल्लाह ताला असांखे बि आख़िरी वक़्त ते कलमो नसीब फरमाए ऐं कलमे ते असांखे मज़बूती सां बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए अज़ीज़ो कलमो वॾी शइ आहे कलमो वरी शइ आहे मन कान आख़िर कलाम ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह कलमो बुनियादी शइ आहे जंहिंजो मिसाल सम्झो जीअं माण्हू हिक जो अंगु लिखंदो आहे हिक जो अंगु लिखंदो आहे उनखे हिकिड़ी ॿी ॿुड़ी ॾिबी त अंगु साॻियो आहे पर उनजो वैल्यू वधी वेंदो 10 थी वेंदा ॿी ॿुड़ी ईंदी 100 थी वेंदो टी ॿुड़ी ईंदी 1000 थी वेंदो चौथी ॿुड़ी ईंदी 10,000 बणिजी वेंदा अंगु साॻियो आहे पर उनजो वैल्यू वधंदो वञे थो ईअं बुनियादी शइ ईमान अथव निमाज़ हिकिड़ी ॿुड़ी आहे रोज़ो ॿी ॿुड़ी आहे हज टी ॿुड़ी आहे ज़कात चौथी ॿुड़ी आहे पोइ जेके नेकी जा कम कंदो वञे जेके नफ़ली इबादत या फर्ज़ी इबादत जेका बि कंदो वञे इहे सभु ॿुड़ियूं आहिनि पर जेकॾहिं बुनियाद न हुजे कलमो ई न हुजे ईमान ई न हुजे अल्लाह खां सवाइ ॿिए खे मुश्किल कुशा सम्झे ॿिए खे हाजत रवा सम्झे थो ॿिए में ख़ैर ऐं शर जी उमेद रखे थो त पोइ माना ईमान कमज़ोर थी वियो पोइ माना इहो हिक जो अंगु जेकॾहिं ड्रायूं त इहे ॿुड़ियूं ॿुड़ियूं कम जूं थींदियूं ॿुड़ियूं ॿुड़ियूं कम जूं न आहिनि हिकु बीठो आहे उन सां जेकॾहिं ॿुड़ी ॾिनीसीं त 10 थी विया पर जेकॾहिं ॿी 100 30,000 ॿुड़ी जो इहो अंगु ड्राए फिटो कयूं इहे 4-5 ॿुड़ियूं 10 ॿुड़ियूं जेतिरियूं बि जो ॿुड़ी जो को फ़ाइदो ई न आहे ईअं उन बाने जो अमल सालिह ख़ुदा वटि मरदूद आहे उहो अमल सालिह बि क़बूल न आहे जेकॾहिं ईमान न आहे इन जे करे फरमाईं त मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा फहुव मुमिन जंहिं बि तव्हां मजो नेक मर्द सालिह अमल करे थो ऐं ईमान जी हालत में औरत भी सालिह अमल करे थी पर ईमान मजबूत अथस फलनुहयियनहु हयातन तय्यबा अल्लाह ताला फरमाए थो असां उनखे पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदासीं ऐं असां उनखे ज़रूर नेक अमल जो नेक बदिलो मुहैया कंदासीं इन्नल अबरार लफी नईम व इन्नल फुज्जार लफी जहीम अल्लाह ताला फरमाए थो त असां वटि नेकोकारनि जी जाइ नेमतुनि वारो घर जन्नत आहे बदकारनि मुनकिरनि जी जाइ जहन्नम आहे अज़ीज़ो दुआ कयो त अल्लाह ताला असांखे नेक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए सालिह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए सोबत आलिमनि जी नसीब फरमाए ॿ शयूं इंसान जे तबियत ते असर अंदाज़ थींदियूं आहिनि ॿ शयूं हिकु तालीम जंहिं माण्हू जी तमामु आला क़िस्म जी हूंदी अख़लाक बि ओॾो उन जो मेयार वारो हूंदो
उन जो तमामु वॾो शाइस्ता अंदाज़ उन जे कलाम में ऐं उन जे अख़लाक में उन जे किरदार में उन जे तालीम जा असरात उन में नज़र ईंदा छो त हुन तालीम ऊची पढ़ी आहे उम्दा तालीम हासिल कई अथई तंहिंजे करे उन जे अख़लाक जो मेयार बि एॾो वॾो ऊचो आहे इन जे करे अलाह साईं तव्हां असां इंसाननि ॾे हीअ तालीम मोकिलिया त तालीम मां मोकिलियांव थो पोइ जेको इंसान क़ुरान पाक खे वधीक ॼाणे थो ऐं क़ुरान पाक ते अमल करे थो ऐं क़ुरान पाक जे हर हर्फ़ खे सम्झे थो ऐं ख़ुदा जे उन फरमान खे दिलि सां पढ़े थो ऐं ख़शियत ख़ुदाबंदी रखे थो पराई शइ खां परे आहे हराम खोरी खां परे आहे इफ़त ऐं पाक दामनी सां माण्हू दुनिया में ज़िंदगी गुज़ारे थो त पोइ इहो माण्हू दुनिया जे अंदरि इज़त वारो आख़िरत में बि इज़त वारो नेक माण्हू सालियो माण्हू कंहिं ॻोठ में हूंदो आहे का को थी वेंदो आहे किथे का मसइलो थी वेंदो आहे पोइ चवंदा आहिनि बसि तूं तोड़े 10 क़ुरान खणे तो ते पत न आहे पर तव्हांजे ॻोठ में फलाणो माण्हू सालियो माण्हू आहे नेक माण्हू छड़ो उहो ज़ुबान सां चवंदो बसि तुंहिंजी जान छुटी इहो छा आहे इहो हुन जो मेयार आहे ज़िंदगी जो एॾो मेयार हुन ऊचो बणायो आहे एॾे वॾे अख़लाक ऐं किरदार जो मालिक आहे जो कॾहिं बि उन पंहिंजे ज़ुबान सां कूड़ न ॻाल्हायो हराम न खाधई कंहिंखे ईज़ाई कोन त इहो माण्हू माहौल में ई मुतारफ़ हूंदो आहे त भई इहो माण्हू कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो इहो माण्हू सही माण्हू आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो तव्हां असांखे अॼु ज़रूरत अमल जी आहे हे दुनिया दारुल अमल आहे मुंहिंजो हज़ूर फरमायो दुनिया मज़रतुल आख़िरा दुनिया पोख जी जाइ अथव पोइ माण्हू जेकी पोख पोखींदो आहे ओड़ी लुणंदो आहे जेकॾहिं असां चङी पोख पोखींदासीं त पोइ चङो लुणंदासीं जेकॾहिं बुछड़ा अमल हूंदा त पोइ बुछड़ी जाइ हिकु तालीम सां माण्हू जे तबियत ते तालीम असर कंदी आहे ॿिए नंबर में सोबत संगत पाण सिंधीअ में चवंदा आहियूं बाबा अचो बदुकारे सां रंग न मटाईंदो पर आदत ज़रूरु मटाईंदो पोइ जेकॾहिं तव्हां असांजी सोबत चङनि सां हूंदी त पोइ चङा थींदासीं ज़ाकिरनि सां संगत हूंदी त असांखे बि अलाह जो नालो नसीब थींदो निमाज़ी माण्हू सां संगत हूंदी त असांखे बि सजदो नसीब थींदो हलाल खाइण वारे सां संगत हूंदी त असांखे बि हलाल खाइण नसीब हूंदो सालिहनि जी संगत आलिमनि जी संगत मुजाहिदनि जी संगत उलमा जेके नबीअ जा वारिस उन्हनि सां उन टोले सां गॾु हूंदासीं त पोइ असांखे बि नेकिन ते रूह थींदो ऐं नेक अमल असांजो बि ख़ुदा वटि अॻिबो पोइ इन्हनि जे तुफ़िले असांखे बि आख़िरत में निजात मिलंदी छो त मुंहिंजो हज़ूर फरमायो अलमरो मा मन हब माण्हू क़यामत जे ॾींहुं उन सां हूंदो जंहिंसां मोहबत हूंदी अज़ीज़ो इहे मदारिस इहे मसाजिद इहे आलिम सगोरा इहे दीनदार माण्हू इहे ज़ाकिर माण्हू इहे सालिह माण्हू इहे ख़शियत ख़ुदाबंदी रखण वारा माण्हू क़ुरान खे ॾींहुं राति पढ़ण वारा माण्हू इन्हनि माण्हुनि सां जेकॾहिं संगत रखबी त असांजो माहौल बहितर थींदो ऐं असांजी आख़िरत बि बहितर थींदी त दुनिया बि बहितर थींदी मां दुआगू आहियां उन्हनि बचड़नि जे लाइ जन क़ुरान पाक हिफ़्ज़ कयो अलाह इन्हनि जे इल्म में अमल में उमिरि में बरकत अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला उस्तादनि जे महिनत खे ख़ादिमनि जे ख़िदमत खे ऐं ॻोठ वारनि जे ताउन खे बि ख़ुदा मंज़ूर ऐं मबरूर फरमाए अल्लाह उन्हनि खे बि पंहिंजे रिज़्क़ में बचड़नि में बरकत अता फरमाए पंहिंजे पघर जे पोरे में जऊं हलाल रिज़्क़ में जऊं पंहिंजे बचड़नि खे बि खारायूं पर मदारिस में जेके वीचारा पढ़नि पिया रसूलुल्लाह